अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु जो असांजो मौज़ू आहे यसअलूनक। इहो छा आहे? जॾहिं क़ुरान शरीफ़ नाज़िल थींदो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, कॾहिं कॾहिं माण्हू विच में या बाद में अची सुवाल कंदा, साईं क़ुरान त असांखे मिलियो आहे, हिन ॻाल्हि जी असांखे अञा ख़बर कान थी पवे। पोइ जॾहिं हू सुवाल कंदा हुआ त वरी मथां नुज़ूल थींदो क़ुरान जो जे जवाब में। ही सभु इहे केस आहिनि। इन मां छा थो मतिलबु निकिरे त अल्लाह ताला असांखे ॿुधे थो पियो। साॻे नमूने सां असांजे दुआऊं बि अल्लाह ॿुधे थो। जे अल्लाह सां असां गुफ़्तगू कयूं था त उहो बि ॿुधे थो। त उन सुवाल वारनि जी ॻाल्हि ॿुधी ऐं यकदमि उनजो जवाबु क़ुरान में नाज़िल थो करे, त माना असांखे ख़ुशी थियणु खपे त रब जो असां ॾांहुं तवजो आहे। अल्लाह ताला असांजी ॻाल्हि ॿुधे थो। मिसाल तौर इन में केतिरा सुवाल थिया आहिनि जिन मां कुझु खणी आयो आहियां। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो त माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल पुछंदा। हिकु अचे पुछियो त साईं भला हे जेको नओं चंड थिए थो, इन जो असां सां कहिड़ो तालुक़ु आहे, इन में असां छा कयूं? अचे थो क़ुरान में सूरह बकरा, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यसअलूनक अनिल अहिल्ल। हाणे अल्लाह थो चवे, ही क़ुरान जी आयत माना अल्लाह थो चए, माण्हू तो वटि आया आहिनि या को माण्हू आयो आहे, तोखां पुछे थो त इन चंड जो सन्हड़ो थियणु, वॾो थियणु, 14 तारीख़ 1 तारीख़ जो असां सां कहिड़ो तालुक़ु आहे? रब साईं फरमाए थो, कुल तव्हां इनखे इहो जवाबु ॾियो, हीअ मवाक़ीत लिन्नास, मवाक़ीत वक़्त जो जवाबु आहे। माना इहे चंड जो नंढो थियणु, वॾो थियणु टाइमिंग्स थो ॾेखारे। ऐं इन ई चंड जे टाइमिंग ते वल हज, इन मां तव्हांखे ख़बर थी पए त हज कॾहिं आहे, ईद उल फितर कॾहिं आहे, ईद उल उज़हा कॾहिं आहे। अॼु काई तारीख़ आहे, 1 तारीख़ थी वई, महीनो पूरो थी वियो। बल्कि चंड ॾिसण सां माण्हू लॻाईंदो आहे त अॼु 14 आहे, अॼु 13 आहे। जेकॾहिं थोरो गोल मां खुटल हूंदो आहे त 13 थींदी आहे, ऐं जे वरी हेठां खुटल हूंदो आहे त 15 चवंदा आहियूं। त इहो उन ज़माने में इहो वक़्तु हो। पर अल्लाह फरमाए थो त इहो टाइमिंग लाइ त आहे, पर इन्हीअ में जेके माण्हू हज जो अहराम ॿधंदा हुआ, पोइ कंहिं कम सां जेकॾहिं घर में वापसि मोटंदा हुआ त उन्हनि खे चवनि त बाबा परहेज़गारी इख़्तियार कयो। अॻे ज़माने में नबी साईं खां बि पहिरीं हज थींदा हुआ। कीअं? चई हाणे तव्हां हज जो अहराम ॿधो आहे, घर नथा मोटी सघो। चवंदा साईं ज़रूरत आहे, का शइ विसरी वई आहे, पैसा। चई पोइ भित टिपी वञो, पोएं पासे ॾांहुं वञो, दर मांदरा न गिड़ो। त अल्लाह ताला इहा ॻाल्हि रखे चए थो, वलैसल बिर, चई इहा कहिड़ी इबादत आहे, इहा कहिड़ी नेकी आहे, इन में को सवाबु कोन्हे। बे अंतातुल बुयूत मिन ज़ूरा, जो घरनि में पोयां था टिपो, इहा नेकी न आहे। माना इस्लाम में सवाब ऐं नेकी सिर्फ़ु उन्हनि शयुनि में आहे जेका अल्लाह असां लाइ प्रिस्क्राइब कई आहे। मिसाल तौरु हे माण्हू बिदतूं था कनि, 12 जो खीरु ऐं ॿिया फंक्शन, इहे इस्लाम में जॾहिं आहिनि ई कोन त इन मां का सवाबु कोन मिलंदो। जीअं हिननि ही चवनि था, छा पिया चवनि? चवंदा हीअ नेकी आहे। असां जॾहिं घर मां निकिता आहियूं त घर जे दर मां कोन लॻंदासीं, भित टिपंदासीं, त इहा असां परहेज़गारी था कयूं। त अल्लाह फरमाए थो, लईसल बिर, इन में का नेकी कोन्हे, न को टके जो सवाबु मिलंदव। बे अंतातुल बुयूत मिन ज़ूरा, जो घर में पोयां अचो था, पर नेकी छा में आहे? वलाकिन्नल बिर मन नित्तका, नेकी आहे जो अल्लाह जे हुकुमनि खे ॿुधी ऐं उन ते हलणु, तक़वा इख़्तियार करणु।
वातुल बुयूत मिन अबवाबा, पंहिंजे घरनि में मोटो था त घरनि जे दरवाज़नि मां वञो, लेकिन वत्तकुल्लाह असुल नेकी आहे अलाह जो ख़ौफ़, त मां अलाह मूंखे ही हुकुम कयो आहे, मां ही नथो कयां, त उनखे ख़ौफ़ थिए त मूंखां अलाह साईं पुछा कंदो। इहो आहे लअल्लकुम तुफ़्लिहून, जेकॾहिं तव्हां इहा नेचर पंहिंजी डेवलप कंदव, हर ॻाल्हि में अलाह खे यादि रखंदो, कूड़ ॻाल्हाइण महिल बीही वञो। छो चई हाणे हिन खे कूड़ न हणंदुसि त हे मूंखां हीअं तंग कंदो, मूंखां ही घुरंदो या मुंहिंजो ही हिसाबु कंदो, बीही वञो। छो त अलाह तो चए तव्हां मुंहिंजे करे बीही वियो ऐं सच ॻाल्हायव, लअल्लकुम तुफ़्लिहून, त ओवरऑल तव्हां फ़ाइदे में वेंदव। इहा नेकी आहे। वरी जॾहिं आयतूं लहनि पियूं त पुछनि था त माल किथे ख़र्च कयूं। क़ुर में यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून, हिकिड़ो अमीर माण्हू आहे, आया चईसीं जाम माल आहे, हाणे असां किथे किथे ख़र्च कयूं, काॾे कयूं पैसो? त अलाह ताला ॿुधी ऐं आयत लाथी। कुल माना नबी सलाम तव्हां सुवाल पुछो अथनि, अलाह चए थो मूं ॿुधो, हाणे मां जवाबु थो ॾियां, ॿुधायोनि। मां अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन, जेको बि हलाल बचत में आहे तव्हां, ख़ैरिन माना हलाल, ईअं त रुश्वत जो पैसो, हराम जो पैसो, चोरीअ जो पैसो, जेको बि तव्हांखे हलाल मां बचत में आहे, पहिरियों हक़ आहे फलिल वालिदैन, तव्हांजे पोढ़नि माउ पीउनि जो। किन खे मायूं किनियूं मिलंदियूं आहिनि, पोइ हर वक़्तु हुनजे ससु ते झेड़ो, हीअं थी करे हीअं थी करे मुड़ुस खे बेमार करणु न, पहिरियों हक़ आहे पोढ़े माउ पीउ खे। वल अक़रबीन, ॿियो नंबर हक़ आहे तव्हांजा मासियूं, चाचा, ग़रीब भाइटिया, ॿियनि माण्हुनि जे मुक़ाबले में जंहिंजो तव्हां सां रत जो रिश्तो आहे, ॿिए नंबर ते उन्हनि जो हक़ आहे। टे नंबर ते वल यतामा, जेकी यतीम ॿार आहिनि, जेको 12 सालनि खां नंढो आहे, उनजे तालीम लाइ अल्हम्दुलिल्लाह तव्हां माशाअल्लाह हिन स्कीम में हिसो वरितो आहे। तक़रीबन हींअर 120-125 यतीम ॿारनि खे सिंध में 120 फैमिलियूं 1000 रुपयो महीनो मोकिलनि पिए थियूं। उन मां हू 500 माउ खे थो ॾिए ऐं 500 सां पढ़े पिए थो। असां हिकिड़ो माण्हू रखियो आहे पंहिंजे पैसनि ते, जेको हुननि खे मानीटर थो करे। जॾहिं कंहिं यतीम खे पैसा नथा मिलनि, असांखे फ़ोन था कनि, असां वरी हुन फैमिलीअ खे फ़ोन था कयूं, बाबा तव्हां हुनखे छो कोन मोकिलियो आहे। पर जेकॾहिं उहो फैमिली जवाबु थी ॾिए त न साईं हाणे असां नथा करे सघूं, त असां वरी अल्टरनेट करे हुनखे सेटिंग करे ॾियूं था। त इहो यतीम जो हक़ु आहे। वल मसाकीन ऐं मिसकीन, मिसकीन केरु आहे, उनजी डेफिनेशन छा आहे? मिसकीन उन खे चइबो आहे जेको कमाए थो, पंहिंजो धंधो करे थो, पर उनजी पूरत कान थी पए, इन खे मिसकीन चइबो आहे। पिनण वारे खे मिसकीन चइबो ई कोन्हे। इहे पिनण वारे खे त असां इस्लाम में ॾियणी जाइज़ कोन्हे को, ठीकु आहे। पर पोइ हाणे उहो लठियूं हणनि ऐं कनि था, पोइ खण माण्हू हुन में जान छॾाइण लाइ कुझु ॾिए थो। लेकिन मिसकीन जो मतिलबु आहे उहो शख़्स जेको कमाए थो पर पूरत कान थी पएसि, ऐं उन जी ख़बर वठणु मिसकीन जो कमु न आहे। उन जी ख़बर वठणु तव्हांजो कमु आहे, असांजो कमु आहे, त मालूम कयूं त ही मिसकीन आहे। उहो तव्हां वटि हली न ईंदो जेकॾहिं तव्हां 5 वक़्त निमाज़ी आहियो, जेकॾहिं तव्हांखे अलाह जो ख़ौफ़ आहे, ऐं जेकॾहिं तव्हांखे अलाह सां तलक़ात मिसकीन तव्हांखे यकदमि ख़बर पइजी वेंदी। पर माण्हू पाण ई बुछड़ो आहे, हराम थो खाए, उनखे मिसकीन ॾिसण में कोन ईंदा। जेकॾहिं हक़ीक़ी मिसकीन बि उनखे ॾिसण में न ईंदा। क़ुर में अचे थो तारफ़ून बिसीमाहिम, तव्हां मिसकीन खे उनजे चहिरे मां सुञाणे वेंदव ऐं तव्हां खां चंबड़ंदो कोन। वबिन सबील माना मुसाफ़िर जंहिंजो खीसो कटिजी वियो आहे, परेशान आहे, इन्हनि खे असीं ॾेई सघूं था। अलाह फरमाए थो वमा तफ़अलू मिन ख़ैरिन, जेको बि हलाल ऐं पंहिंजे हथ जी कमाईअ मां तव्हां ख़र्च कयो था, फ़इन्नल्लाह बिही अलीम, अलाह चए थो मां सॼो नोट पियो थो कयां। इहे 100% छा बल्कि तव्हांखे 200% करे ऐं तव्हांखे वापसि कंदुसि, हिन दुनिया में बि ॾींदुसि ऐं आख़िरत में बि ॾींदुसि। वरी पुछनि था अॻिते, वरी 2 दफ़ा सुवाल कयूं, ही जो सुवाल जो जवाबु मिली वियो, ॾाढा ख़ुशि थी विया। वरी ॿिया आया, चईसीं इहा त ॻाल्हि ॿुधी अथऊं, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, कहिड़ी? यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून, केतिरो ख़र्च कयूं, केतिरो ख़र्च कयूं? त अलाह ताला जवाबु कुलिल अफ़्व, माना जेको बि तव्हांजे ज़रूरत खां वधीक आहे उहो अलाह जे रस्ते में ख़र्च करे छॾियो।
पंहिंजी बेसिक नीड्स खां पोइ जेको बचे थो तव्हां अलाह जे रस्ते में ॾेई छॾियो। कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात, अलाह चए थो ॾिसो तव्हांजे सुवालनि जे जवाब में तव्हांखे मां कहिड़ा रस्ता थो ॾसियां, आयतूं तव्हांखे ॿुधायां थो, लअल्लकुम ततफक्करून, त जीअं तव्हां सोचो त अलाह कीअं राज़ी थींदो, हिन आख़िरत में असां सां भलाई कीअं थींदी, आख़िरत में असां सां जन्नत असांखे कीअं मिलंदी। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे कि या इब्न आदम इन्नकन तब्ज़ुल फदल खैरुन लक। रसूल सलाम चए थो त अलाह ताला चए थो त ए आदम जा बचा, जेकॾहिं तूं ज़रूरत खां वधीक पैसो अलाह जे रस्ते में ख़र्च कंदे, खैरुन लक, वाह तुंहिंजा ठठ थी वेंदा, तुंहिंजा ठठ थी वेंदा। वन तमसिकू, पर जेकॾहिं उहो पैसो ज़रूरत खां वधीक कंजूसी करे रखियो वेठो आहीं, शरुन लक, बुछड़ाई थींदी तोसां, ॾाढी तोसां वेधन थींदी। वला तुलाम अला कफ़ाफ़िन, हा बाक़ी जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ ख़र्च कयो था इन ते को ॾोह कोन्हे। बदा बिमन तऊल, ऐं सभ खां पहिरीं हक़ आहे जेके तव्हांजा डिपेंडेंट आहिनि, औलाद थियो, ज़ाल थी, जेके तव्हांजे घर में था। वल यदुल उलिया ख़ैरुन मिन यदिल सुफ़ला, ॾियण वारो जेको आहे जो हथ मथे हूंदो आहे, वठण वारे जो हेठि हूंदो आहे, माना तव्हांखे वधीक अजुर थींदो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो वफ़द, इन वफ़द में कुफ़ार कुरैश रकबू हता क़दमो रसूल सल्लम, उठ ते आया, ॿाहिरि बि आया नबी सल्लल्लाहु मदीने में, फ़कालू यहुल क़िताल फ़ी शहर हराम, त जेके 4 महीना आहिनि तंहिंमें छा क़त्ल करणु जाइज़ आहे। तंहिं ते अलाह ताला चए थो यसअलूनक अन शहरिल हराम क़ितालुन फ़ी, रसूल सल्लम तव्हांखे हींअर सुवाल कयो अथनि त इहे जेके 4 महीना जंहिंमें क़िताल जाइज़ कोन्हे, उन करे त चईं जवाबु ॾियनि, कुल माना आयत लथी आहे, चईं कितालुन फी कबीर, वॾो गुनाह हुआ इन्हनि महीननि में झेड़ा करणु, व सद अन सबीलिल्लाह, ऐं मस्जिदनि खां रोकणु या पंहिंजो हज खां रोकणु, व कुफरुन बिही, ऐं कुफर करणु, वल मस्जिदिल हराम व इख़राज अहलही मिनहू, ऐं उन एरिया मां घर वारनि खे कढणु, तड़े कढणु, कब्ज़ा करणु, अकबर इंदल्लाह, अल्लाह खे सख़्तु या ॾुखी ॻाल्हि थी लॻे। फरमायो अल्लाह ताला शराब ऐं जुए जे बारे में आया के माण्हू, यसअलूनक अनिल ख़म्र वल मैसर, माना नबी साईं तव्हां हाणे सुवाल कयो अथनि त जुआ ऐं शराब जे बारे में छा आहे, त अल्लाह ताला फरमाए थो कुल फ़ीहिमा इस्मुन कबीर व मनाफ़िउ लिन्नास, चई हिन में तमामु वॾो गुनाह हुआ पर माण्हुनि खे इन में फ़ाइदो बि थिए थो। मिसाल तौर शराब विकिण वारनि खे, ठाहिण वारनि खे प्रॉफिट त थिए थो न, हाणे असांजे बि लॻो पिया ज़रूरु एतिरियूं बोतलूं विकिणनि था, पर व इस्मुहुमा अकबर मिन नफ़ेहुमा, इन जो गुनाह ताराज़ीअ में तमामु घणो आहे, जेको 5-10 रुपया ई कमाइनि था उन खां पोइ अलाह फरमाए थो व मिन समरात नखील वल अनाब, चओ त आऊं त तव्हांखे खजीअ जा वण ॾिना आहिनि जंहिंमां तव्हां कतल ऐं खारकूं खाओ था, वल अनाब, असां तव्हांखे अंगूर ॾिना आहिनि जेके खाओ था, ततख़िज़ून मिनहू सकरऊं व रिज़्क़न हसना, के त हिन खे खाइनि था ऐं शुक्र कनि था, के वरी इन्हीअ मां नशो था ठाहिनि, ततख़िज़ून मिनहू सकरा, नशो कीअं ठाहिबो अंगूरनि मां, मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं तव्हां हिकिड़ो बोर्ड रखियो आहे कुकड़ जो बची पियो, फ्रिज में नथा रखा, ॿाहिरि था रखो, ॿिए ॾींहं ते हुन में कीड़ा पइजी वेंदा, धप थी वेंदी, वरी अञा 3 ॾींहं रखो त हथ ई धप थी वेंदी। हाणे जेकॾहिं केरु उहो खाए त पोइ उन जा जेके बुरा असरात हुनजे जिस्म ते त पवंदा। अंगूरनि जो बि इन आहे त हुनखे बूटनि सां लताड़े हुनजो रस कढी पोइ दॿनि में विझी 6-6 साल 10-10 साल 100-100 साल हुनखे पूरे था छॾनि, पोइ हुन में कीड़ा था पैदा थियनि, गिलास त धप थी पैदा थिए, पोइ जेतिरो हुनखे रखनि था ओतिरो हुन में गंद थो पैदा थिए, पोइ उनखे ॿाहिरि कढी छाणे वरी उहो शराब करे कनि था, त ज़ाहिर आहे त नुक़सानु त थींदो उन्हनि जो। त इहो आहे असां तव्हां कयो था, त अलाह फरमाए थो इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यअक़िलून, अलाह चए थो जेके सियाणा हूंदा न तव्हां में, इन्हनि खे सम्झ में अची वेंदी या केॾी वॾी ग़लती आहे शराब पीअणु या नशो करणु। अॻिते चवे थो अलाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबू सलात व अंतुम सुकारा, जेकॾहिं नशो कयो अथव, चाहे भंग पीती अथव, चर्स पीतो अथव, कोकेन कई अथव या नशो कयो अथव, त निमाज़ जे भरिसां न वञो, न पढ़ो जुमे जी निमाज़, न पढ़ो ज़ुहर जी निमाज़, का बि निमाज़ न पढ़ो, न को नफ़िल पढ़ो, केसि ताईं, सॼी उमिरि लाइ न, हता
तअलमू मा तक़ूलून, जेस ताईं एतिरो नशो लहे जो जेके आयतूं पढ़ो था त ख़बर पवे त मां छा पियो थो चवां। जॾहिं चओ था सुभान रबियल आला, माना तव्हां चओ था अल्लाह साईं तूं बेअब आहीं, तूं ऊचो आहीं। ऐं नशे में चई ॾींदो सुभान रबियल आला त ख़बर त कान पवंदी मां छा थो चवां। तंहिंजे करे माना त जेकॾहिं निमाज़ खे सम्झी पहिरियों आहे अल्लाह अकबर, माना दिलि में इहो यकीन करे अल्लाह अकबर चवंदो त अल्लाह खां सवा को वॾो कोन्हे, को रिज़्क़ सॼो उनजे हथ में आहे। जेकॾहिं हीउ मूंसां राज़ी आहे त सॼी दुनिया मूंसां काड़जे, मूंखे परवाह न आहे, इहो अल्लाह अकबर आहे। तंहिंजे करे नशनि खे छाकाणि त माना ई कान ईंदी, लफ़्ज़ ईंदा त उनजी निमाज़। तंहिंजे करे इहो ख़बर पई त सिर्फ़ु मवालिन जे लाइ न आहे, नशनि जे लाइ, पर आम माण्हूअ खे बि निमाज़ सम्झी पढ़े, उहे नंढियूं आयतूं पढ़े जिन खे माना अचे। ऐं जॾहिं तव्हां चओ था कुल हुवल्लाहु अहद, ते अल्लाह मूंखे फरमाए थो त अल्लाह साईं चए थो मां अकेलो आहियां, माना सॼा पावर मुंहिंजे हथ में आहिनि, हीअ सॼी ज़मीन मूं अकेले पैदा कई आहे, मां कंहिंखे शेर कोन करायो आहे। लम यलिद वलम यूलद, ऐं ॿियो त मां एग्ज़िस्ट कयां थो, जंहिंजी तव्हांखे आख़िर में ख़बर पवंदी, न मां कंहिं मां ॼाओ आहियां, न मूं मां को ॼाओ आहे। त इहे जेके कॉन्सेप्ट इंसान खे अचनि था निमाज़ में जॾहिं पढ़ो त तव्हांखे मानाऊं अचणु खपनि। वॾी ॻाल्हि कान्हे का अंग्रेज़ीअ जा वॾा वॾा किताब पढ़ी था वञो, पर जेकॾहिं चंद आयतूं अरबीअ जूं आहिनि जंहिंजूं 80% सिंधीअ जा अखर आहिनि, जे उहा तव्हांखे माना नथी अचे त पोइ जेकॾहिं मवालिन खे अलाउ कोन्हे त पोइ ॿियनि खे अलाउ कीअं थींदी निमाज़। तंहिंजे करे हिन में असां एहतियात कयूं। वला जुनबन इला ओबरी सबील हल ता तक तसिलू, पर जेकॾहिं तड़पियल आहे या औरत तां थियल आहे त पोइ जेसि ताईं गुज़ू न करे, गुसुल न करे। हा, आबरी सबील जेकॾहिं मुसाफ़िर आहियो त पोइ एक्सेप्शन आहे, पाणी न आहे त तव्हां मिटी हथनि ते मुंहं खे थोरी हणी तयम्मुम करे सघो था। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़मरु वल मैसर वल अंसाब वल अज़लाम रिजसुन मिन अमल शैतान। शैतान जे चए थो त अल्लाह ताला तव्हांखे भुलाए बि थो, ॿिया कम थो करे, पर शैतान जो वॾे में वॾो हथियार रिजसन मिन अमल शैतान, ख़तरनाक हथियार आहे। कहिड़ो? शराब, जुआ ऐं अंसा वल अज़लाम, जुआ जा ॿिया क़िस्म, केतिरा क़िस्मनि जुआ जा। कैसीनो में वेंदो डिफरेंट क़िस्मनि, चरखा पे था फेराइनि। त चए थो इहे जेके शराब ऐं जुआ आहे इहो शैतान जो पलीत तरीन अमल आहे। ऐं कीअं पलीत तरीन, उनजा कॉन्सिक्वेंसिस छा आहिनि, छाजे लाइ, अॻिते ॿुधाए थो। तंहिंजे अल्लाह थो चए त फज्तनिबू, इन अमलनि खां बची वञो, लअल्लकुम तुफ़्लिहून, जे तव्हांखे कामयाबी खपे अल्लाह वटि। छाजे लाइ शैतान इहे अमल इख़्तियार कया आहिनि, साइकोलॉजिकली ऐं लॉजिकली। इन्नमा युरीद शैतान, इन अमलनि सां तव्हांखे नशो कराए, शराब पियारे, कोकेन पियारे, या तव्हांखे जुआ में मुब्तला करे, तव्हांखे छा थो करे, ऐं यूकिय बैनकुमुल अदावतुल बग़दा फिल ख़मर वल मैसर। हिकिड़ो नंबर 1 त जेके माण्हू इहो कमु करे बिज़ी रहनि था, न उन सां ज़ाल ख़ुशि रहंदी, न उनजो औलाद ख़ुशि रहंदी, इन्हनि जी किट किट झगड़ो ज़ार हलंदो रहंदो। इहो माण्हू ज़रूरु जेको सो दुश्मनी कंदो घर जे भातियुनि सां, कंहिंसां न ठहंदो। नशई माण्हू नशे खां पोइ अहिड़ियूं लफ़्ज़नि सां ॻाल्हाईंदो, केरु हुन सां राज़ी न थींदो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि, वयसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाह व अनिस सलात, ऐं पोइ हिन माण्हूअ खे अल्लाह जो ज़िक्र ऐं निमाज़ खां रोकींदो। छो नशई केॾांहुं कंदो। हाणे मिसरनि कंहिं जेकॾहिं शराब या कोकीन वरिती आहे 10 बजे, ईंदो जुमे जी निमाज़ में। इहे सभु आहिनि। या जुआ में वेठो आहे त जुआ वारो उथंदो ई कोन। हाणे ॾिसे थो त मां हींअर 5000 हाराया आहिनि, ओॾा परियां जेको मूंसां वेठो आहे उन वटि ढिग थी विया आहिनि पैसनि जा, चवंदो छॾ निमाज़ खे, पैसा विया आहिनि, हाणे हलायां थो मतां मुंहिंजो जेको आहे सो दा मुंहिंजे फेवर में निकिरी पियो, उथंदो ई कोन। त इहे जेके ॿ शयूं आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो न सिर्फ़ु तव्हांजो बुग़्ज़ कंदो घर वारनि सां, पर निमाज़ खां ऐं ज़िक्र खां रोकींदो। पोइ अल्लाह पुछे थो हल अंतुम मुंतहून, तर्जुमो। पोइ चए थो हेतिरी ॻाल्हि सम्झाई तमामु, जे असर थियो अथव त अल्लाह पुछे थो हाणे इहे सभु शयूं ख़तमु कंदव न कंदव। हल अंतुम, हल माना छा, अंतुम माना तव्हां, मुंतहून इंतहा कंदव, इन शइ खे ख़तमु कंदव न कंदव। हाणे जेको अल्लाह जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधी बि जेकॾहिं ख़तमु नथो करे, पोइ अल्लाह जो त ॾोहो कोन्हे को, पोइ भली सुका पादर उते लिखाए। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त अनिल बुता, इहो बि हिकिड़ो शराब जो क़िस्म आहे। पाण फरमायूं कुल शराब अस्कर फो हराम, हर शराब, हर उहा शइ जेका नशो ॾिए उहा हराम आहे। वरी हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त उन नबी सां पुछो, चई त मां अस्कर कसीर हो
फ़क़लीलु हराम, जेको घणे पियण सां नशो करे थो, मिसाल तौर हिकिड़ो चए थो मां भंग थो पियां, अदा मां जॾहिं 2 गिलास पियां थो नशो थिए थो, बाक़ी जेकॾहिं चोथों गिलास कुझु कोन थो थिए, हीअ रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त जेका शइ घणे पियण सां नशो करे उन जो थोरो पियण बि हराम आहे। उन खां पोइ यतीमनि सां चए थो त कहिड़ो मामिलो कजनि, यसअलूनक अनिल यतामा, साईं यतीम सां असां कीअं डील कयूं, छो त हर घर में यतीम आहिनि, चाचो एक्सीडेंट में मरी थो वञे, ॿार यतीम थी था वञनि ऐं उहे तव्हांजी किफ़लात में अचनि था, के ग़रीब यतीम हूंदा आहिनि। यतीम उहो आहे जेको बालिग़ न थिए ऐं जो पीउ न हुजे, माउ भली हुजेसि। अलाह ताला फरमाए थो जे जीअं सुवाल कनि त आयत लथी, कुल चई तव्हां हिनखे जवाबु ॾियो, इस्लाहुल लहुम ख़ैर, इन्हनि जो इस्लाह करणु वॾो सवाबु आहे। माना पढ़ाइणु, बीमार थियनि था इलाज कराइणु, ईद ते वॻो वठी ॾियणु, जुती ॾियणु, ख़्याल सां जेकॾहिं उनखे तव्हां निगहबानी करे सघो, ख़ैर माना वॾो ख़ैर जो कमु आहे। वइन तुख़ालितूहुम फ़इख़्वानुकुम, पर जे तव्हांजा वेझा अज़ीज़ आहिनि ऐं तव्हां हुननि जो माल पंहिंजो माल मिलाए खाओ था त तव्हांजा भाउर आहिनि, लेकिन वल्लाहु यालमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह, लेकिन हिकिड़ो हुनजी बनी पंहिंजी बनी मिलाई अथव, ख़ैर आहे, लेकिन अल्लाह चए थो मूंखे ख़बर आहे त तव्हां मां केरु ठगी थो उन्हनि सां करे, केरु उन्हनि जे माल जो खायो वञे, उनजे अकाउंट में पैसा कोन थो रखे ऐं उनजो हिसाबु कोन थो रखे। वलौ शा अल्लाहु लअनतकुम, अल्लाह चए थो मां तव्हांखे मिक्स करण जी इजाज़त ॾिनी आहे त भली पंहिंजे भाणे जो भाइटियो उन जी प्रॉपर्टीअ खे मिक्स करे उन्हनि खे सुधारियो। चए थो जेकॾहिं मां चाहियां हा लअनतकुम त आउं ऑर्डर अहिड़ो पास कयां त ख़बरदार हुन जे हिकिड़ी शइ खे बि हथु न लायो, त पोइ छा थिए हा त तव्हांखे ॾुखियाई थी वञे हा, परेशान थी वञो हा, त हाणे कीअं कयूं, गॾिजी सड़जी त घर में हले पियो थो कमु। इन अल्लाह अज़ीज़ हकीम, तंहिंजे करे रब साईं फरमाए थो इन लज़ीन याकुलून अमवाल यतामा ज़ुल्मा, जेको यतीमनि जो माल ठगी करे खाए थो, इन्नमा याकुलून फी बुतूनहिम नारा, इहो ॼण त पंहिंजे पेट में बाहि था खाइनि। सयस्लून सईरा, सिर्फ़ु एतिरो कोन, माना हुन जे जिस्म खे बाहि लॻणु शुरू थी वेंदी, हार्ट जो प्रॉब्लम, ॿिया प्रॉब्लम, मादे जी तकलीफ़, इहे तकलीफ़ूं उनखे रुगो यतीम जे माल सां ठगी करण जे करे थींदो। लेकिन सयस्लून सईरा, पर वेंदो वरी आख़िर जहन्नम में। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त वज्तनिबू सबअ मोबिक़ात, 7 ॻाल्हियुनि खां बची वञो। कहिड़ियूं कहिड़ियूं? कालू या रसूलुल्लाह वमा, हुन चई पुछो साहबनि सां कहिड़ियूं? चई शिरक बिल्लाह, अलाह सां शिरक न कयो। शिरक जो छा मतिलबु आहे? शिरक जो मतिलबु आहे त कंहिं अलाह जे प्यारे खे सॾणु, त तूं मूंखे अलाह खां ई कमु कराए ॾे, इन खे शिरक चइबो आहे। ऐं अलाह खे कावड़िजे थो, छाकाणि त मां तव्हांखे केतिरा दफ़ा ॾसिया आहिनि त जेके बि अलाह जा वली गुज़ारे वञनि था, उन्हनि जा रूह ओॾी महिल जो ओॾी महिल जन्नत में वञनि था ऐं उते अछनि पखियुनि में उते घुमंदा फिरंदा वतनि था। इहे हिन क़बर में जा रूह तॾहिं ईंदा जॾहिं सूर फूक बि। ऐं वरी जेके शहीद आहिनि उहे त वरी उहे ओॾी महिल जो ओॾी महिल जन्नत त छॾियो, उहो अलाह सां गॾु वञी था रहनि सोननि घरनि में, उन्हनि जा रूह वरी सावनि पखियुनि में विझनि था, जन्नत में घुमनि फिरनि था। तंहिंजे करे जेके वरी जहन्नमी आहिनि, उन्हनि जा रूह बि वरी कारनि पखियुनि में विझी ऐं जहन्नम जे भरिसां उन्हनि खे रहाइजे थो। सुबुह शाम उनखे जहन्नम जी टूअर कराई थी वञे त तव्हांखे ही अज़ाब थींदो। तंहिंजे करे जेसि ताईं सूर नथी फूकजे, हिन ज़मीन जे क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे। इहा ग़ैब जी ख़बर आहे, न को मौलवी ॾींदो, इहो केरु ॾींदो? या अलाह जो क़ुर या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे मां तव्हांखे ॾसियो आहिनि त अलाह जो रसूल फरमायो। तंहिंजे करे अलाह असां सां वेझो आहे। हाणे मां जे मरीज़ जे भरिसां हिकिड़ो वेझो दोस्त वेठो हुजे सॼणु, ऐं उनखे चवे त मूंखे उञ लॻी आहे, दखी भरिसां बीठी आहे, तूं न ॾे, मां मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे ॿियो मटियारीअ में फ़ोन करीसि, झटि अचे, कलाक में पहुचे, मुंहिंजो साह थो वञे, मूंखे पाणी खपे। त उहो जेको भरिसां वेठो चिड़ कंदो कोन कंदो त भेण दखी हिते पई आहे, मां प्यारो आहियांसि, माना मूंखे पलीत थो सम्झे या मूंखे ज़लील थो सम्झे, मूंखां नथो घुरे। इहा साॻी चिड़ अलाह थो करे, जेको असां सां साह जे रग खे वेझो उनखे छॾे चवंदो ओ फलाणा मूंखे पुटु वठी ॾे, ओ फलाणा मूंखे कर। पोइ अलाह चए थो मां गॾु बीठो आहियां, ॾसियोसि त मां तो तव्हांजो आवाज़ उन ताईं कोन थो वञे। त इहो जेको शिरक आहे नंबर 1। उहा सिहर, जादू करणु, तावीज़ लिखणाइणु, कंहिंखे तावीज़ विझणु, इहो 2 नंबर जो वॾो ॾोह आहे। वक़तुल नफ़्स अल्लती हरम अल्लाह इल्ला बिलहक़, नाहक क़तल करणु, कंहिंजे चुरच ते कंहिंखे मारे छॾणु। व अकल रिबा,
ऐं व्याज कमाइण। को ग़रीब अचे उनजे पुट जो एक्सीडेंट थी वियो आहे, चवंदो न बाबा इहे ॾोकड़ ईअं कोन मिलंदा, मां पाण कमायां थो, तोखे 10,000 ॾियां थो, 100 रुपयो महीनो ॾेई वञजांइ, ॾिसो मां बि त बैंक मां कढां थो, उन में प्रॉफिट मूंखे मिले थो। इहा कंदो लॉजिक, इहो वॾे में वॾो गुनाह आहे। अकुल माल यतीम, यतीम जो माल खाइणु, वतवली यौम ज़हफ़, ऐं जेकॾहिं कॾहिं कंहिं ज़ालिम सां हथ अटकाइणो थो पए ग़रीबनि जी मदद करण लाइ, उन ॾींहुं भॼी घर में वेही रहणु। व क़ज़फ़ुल मुहसनातिल मोमिनात गाफ़िला, ऐं कंहिं औरत ते इल्ज़ाम लॻाइणु। ज़ाहिर आहे त असां वटि इल्ज़ाम लॻाइण लाइ छा खपे, 4 शाहिद खपनि। उहे आहिनि कोन, पकड़िजी पई छोकिरी का कंहिंसां फ़ोन ते थी ॻाल्हाए, बाबा हे त हुन सां मारियोसि। तंहिंजे करे इहे इस्लाम इन्हनि शयुनि जी इजाज़त कोन थो ॾिए। उन खां पोइ अचे थो त जेको हेज़ आहे, मेंसिस में औरत आहे, छा कयूं? यसलूनक अनिल महीज़, जेकॾहिं औरत खे मेंसिस आहिनि त असांजो रवैयो छा हुजणु खपे? अलाह तो फरमाए कुल हुआ अज़ा, उन वक़्तु इन्फेक्शन जा अंदेशा आहिनि उन औरत खे, मर्द खे न। फ़ातज़िलू निसाफ़िल महीज़, तंहिंजे करे जॾहिं मेंसिस आहिनि औरत बि त परे हटी वञो, उन सां तव्हां सोबत न कयो। वला तक़रबूहुन्न, सफ़ा सोबत न कयो, वेझो उन सां इन कम जे लाइ न वञो, हता यतहुरन, जेसिताईं पाक थी वञे। हाणे इन खे जेकॾहिं तव्हां स्टडी कयो साइंटिफिकली, त मां हे कढियो आहे US नेशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिन, चए थो त बेस्ड ऑन अवर फाइंडिंग्स, माना हिननि जेका स्टडी कई आहे US नेशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिन, द रिस्क ऑफ एंडोमेट्रोसिस। एंडोमेट्रोसिस हिकिड़ी अहिड़ी औरत जी बीमारी आहे जो इन मेंसिस जे दौरान इन कम जे करे हुन में पैदा थिए थी, उन जो नुक़सानु आहे त उनखे ब्लीडिंग थी वेंदी अॻिते हली, उन खां पोइ हुन जे खल सख़्तु थी वेंदी, ऐं पोइ उन सां गॾु ॿार बि जेको आहे उहा बि थी सघे थो त ॿार वरी न ॼणी सघे, ऐं उनखे ब्लीडिंग थींदी, कैंसर जो बंदोबस्तु आहे। इहो सॼी बीमारी एंडोमेट्रोसिस आहे। त चए थो त अवर रिस्क ऑफ एंडोमेट्रोसिस एप्रोक्सीमेटली 5 times हायर इन वूमन हू स्टेड दे हैड वेजिनल इंटरकोर्स लीडिंग टू, माना उन्हनि जेकॾहिं मर्द सां इन मेंसिस जे दौरान मेलाप कयो त 5 दफ़ा वधीक चांस आहे त इहा मेट्रोसिस बीमारी थिए। पर जेकॾहिं के मायूं मर्द खे इस्तेमालु नथियूं कनि, ॿिए कंहिं तरीक़े सां पाण खे फ़ाइदो ॾियनि थियूं, जंहिंखे चइबो आहे नॉन कोइटल सेक्सुअल एक्टिविटी, त इन में 3 दफ़ा इन एंडोमेट्रोसिस जा चांसिस आहिनि त उन औरत खे थींदा। माना इन मेंसिस जे दौरान को फ़ाइदो न हू दूर वठे न हू दूर वठे। इहा आहे मेडिकल रिसर्च, जंहिंजे बारे में अल्लाह तो चए कुल हुआ अज़ा, या बीमारी आहे। फ़तज़िलू निसाफ़िल महीज़, औरतुनि खां मेंसिन जे वक़्त में हटी वञो। वला तक़रबू हुन, उनखे तक़रबू माना वेझो वञणु, क़रीब वञणु, तव्हां हुनजे क़रीब न वञो, हता यतहुरन, जेसि ताईं मेंसिस खां पोइ पाक साफ़ न थी वञे। अल्लाह ताला इहो फरमाए थो। मुंहिंजो ख़्याल आहे त ही पार्ट 1 अॼु कयूं था, पोइ वरी हिन जो सेकंड पार्ट आहे उहो अॻे जुमे। अल्लाह ताला खां दुआ आहे कि इंशा अल्लाह ताला हिन जो ॿियो पार्ट आहे, अञा ॿिया सुवालनि जा जवाब, छो त माण्हुनि सुवाल कया, अल्लाह जवाब ॾिना। इंशा अल्लाह ताला वरी अॻे जुमे ते हिन जो सेकंड पार्ट कंदासीं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाह।